आगाह कयां कि वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सेवण पहुतो आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त आवाम इमरान ख़ान ख़िलाफ़ फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इमरान ख़ान खे जेको कुझु करिणो आहे बेइतमादी वारी रिथ खां अॻु करे वठे। PP जे मार्च सां हुकूमत ते दबाउ पियो आहे। इमरान ख़ान मायूस थी चुको आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सेवण में मीडिया सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। वॾे वज़ीर जो चवणु आहे त अवाम इमरान ख़ान ख़िलाफ़ फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इमरान ख़ान खे जेको कुझु करिणो आहे बेइतमादी वारी रिथ खां अॻु करे वठे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त PP जे मार्च सां हुकूमत ते दबाउ पियो आहे। इमरान ख़ान मायूस थी चुको आहे। वॾो वज़ीर मुराद अली शाह सेवण पहुतो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह सेवण में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त अवाम इमरान ख़ान ख़िलाफ़ फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इमरान ख़ान खे जेको कुझु करिणो आहे बेइतमादी वारी रिथ खां अॻु करे वठे। राब्तो कयो आहे सेवण में गुलशेर बलोच। गुलशेर आगाह कजो, वॾो वज़ीर सेवण पहुतो आहे, मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। वॾे वज़ीर जो छा चवणु आहे वधीक? जी बिल्कुलु, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु सेवण पहुतो आहे। सिंध जो वॾे वज़ीर झांगारा में संदसि वालिद जे दोस्त मरहूम सैयद गुलाम हुसैन शाह जी मानी जी दावत में शिरकत कई आहे। उन मौक़े ते सिंध जे वॾे वज़ीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अवामी जलसे जे हवाले सां त ईरान जे बॉर्डर ऐं अफ़गानिस्तान बॉर्डर खां समुंड ऐं पहाड़नि खां वठी जेको अवाम आहे उन फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। ऐं जेको आहे हिन वक़्तु हींअर जेको आहे सो इमरान ख़ान जेको आहे सो वज़ीर आज़म न रहंदो। ऐं हुन में वधीक चयो त अदम एतमाद जी जेका रिथ ॾिनी आहे उन में जेको आहे सो इंशाअल्लाह असां कामयाबु थींदासीं। ऐं हाणे जेको आहे सो इमरान ख़ान जे लाइ जेका असां पाकिस्तान में का बि गुंजाइश कान्हे का। जॾहिं हुन जेको बलदियाती इलेक्शन जे हवाले सां हुन ॿुधायो त असां इलेक्शन कराइण लाइ तयारु आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी हर वक़्तु जेको आहे सो तयारु आहे। इलेक्शन जेको आहे सो असां इंतज़ार में आहियूं त केॾीमहिल जेको आहे सो चवंदा त इलेक्शन करायो, असां इलेक्शन कराईंदासीं। जी ठीकु आहे गुलशेर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।